सिंध ते जेके बि वेसा घाटियूं थियूं, जेके बि सिंध ते काहूं थियूं, उन्हनि खां इन्हनि जा नसल ब नसल वाक़ुफ़ आहिनि जेको सिंध सां हालतूं कयूं वयूं। छो जो अक्सर करे ठट्टो मर्कज़ रहियो आहे सिंध जो, ऐं उते हर क़िस्म जे माण्हुनि जूं हरकतूं बि थियूं आहिनि, काहूं बि थियूं आहिनि, कब्ज़ा बि थिया आहिनि, हितां जे माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं बि थियूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में तमामु ऐं हिकिड़ा उन्हनि तकलीफ़ूं बि सठियूं आहिनि। पर उन खां पोइ वरी जेको हिननि में मां शऊर ॾिसां थो, काफ़ी अरसे खां वठी हिन लाड़ साइड मुंहिंजो अचणु थींदो रहे थो। हितां जे माण्हुनि सां जॾहिं मुंहिंजो कचारियूं थियनि थियूं, या स्टेज ते वेही जेके लतीफ़ खे पढ़नि था या पंहिंजे उन्हनि सूफ़ी शाइरनि खे पढ़नि था, त यकीन करो त मां पाण ख़ुदि हैरत में हूंदो आहियां ऐं कन ॾेई इन्हनि खे ॿुधंदो आहियां त इन्हनि माण्हुनि में एॾो सारो शऊर आयो आहे। न त अक्सर करे असां वटि कहावत यादि हलंदी त बाबा जेको आहे सो उत्तर जो ढगो ऐं लाड़ जो माण्हू, पर हाणे ईअं न रहियो आहे, इहे पैमाना न रहिया आहिनि। मां त तक़रीबन सिंध खां चइनी सूबनि ताईं वञा थो, पर हींअर जेके लाड़ जे माण्हुनि में हिकिड़ो शऊर ऐं उहा हिकिड़ी हिमत पैदा थी आहे, उहा थी सघे मतिलबु ॿिए हंधि घटि हुजे। त हीअ जेको लवारी शरीफ़ आहे उहो बि तसव्वुफ़ जो सूफ़ीज़म जो मर्कज़ रहियो आहे। ख़्वाजा मोहम्मद ज़मा औलिया साहब खां वठी हेसी ताईं, छो जो लतीफ़ जहिड़े आरफनि बाफ़िकर माण्हुनि जो बि हिते इन निस्बत सां फेरा रहिया आहिनि, यानी लतीफ़ बि हिन जॻहनि तां थी गुज़रियो आहे ऐं साईं लवारी शरीफ़ वारनि सां बि साईं जी मुलाक़ात थी आहे। त हिते जेको इश्क जो ॾीओ ॿरंदो रहियो आहे, जेका इश्क जी आग ॿरंदी रही आहे, उते परवाना कई आया आहिनि वास वठण जे लाइ। त हीउ लवारी शरीफ़ जो जेको सिलसिलो आहे, यकीन कयो मूंखे ईअं ॾिसण में ईंदो आहे त हिते काफ़ी सारियूं हरकतूं बि थियूं आहिनि, काफ़ी उन हक़ ऐं सच खे लिकाइण लाइ घणियूं कुझु हराम पायूं कयूं वियूं आहिनि। पोइ कंहिंजे तरफ़ां रियासत जे तरफ़ां या ॿियनि माण्हुनि जे तरफ़ां या जेके इन तसौफ़ जा दुश्मन आहिनि, इनकारी आहिनि, उन्हनि जे ई करे मतां ईअं थियो हुजे। काफ़ी तारीख़नि खे, हितां जे तारीख़नि खे बि चेंज कयो वियो, जेका असुलु हक़ीक़त खे लिकाइण जी वॾी कोशिशि कई वई ऐं इल्ज़ाम हया विया अहिड़े औलिया ते बि। पर आउं ॾिसां थो सच हमेशह लिकण। असांजो हिकिड़ो बैत आहे त क्यों भॼ यार हक़ीक़त तऊं सिज खारे हेठि न लुक सघंदा। सिज कॾहिं बि खारे में कोन लिकी सघंदो। क्यों भॼ यार हक़ीक़त तऊं सिज खारे हेठि न लुक सघंदा। दस्तूर जेको मेरे यार वाला तेरे ताबे दड़के न रुक सघंदा। तेरे नाक़िस इल्म अकुल दे विच इहो किस्सा न मांझी मुक सघंदा। जहिड़ा झुकी आ यार को सामने हो उहो ॿीजा मूल न झुक सघंदा। त ही मर्कज़ रहियो आहे। पर अॼु ताईं भिटाई साईं फरमायो त कमर बस्त का पड़ी कननि में कचकोल। लाहूती लतीफ़ चवे हणनि हुसैनी होल। ॻोठ तनी खे ॻोल हूंदई गॾु गदार में। त मां यकीन सम्झो ईअं सम्झा थो त उहा जेका लाट आहे, उहा जेका चैन आहे, ज़ंजीर आहे, उहा अॼु ताईं बि हिते लवारी शरीफ़ में हलंदी रहे थी। ज़ात त कॾहिं बि ॾात कोन्हे, पर अलाह बख़्श मलाह जो जेको बेड़ो आहे सभिनी सां निभाइण वारो हूंदो आहे, सभिनी सां मोहबत करण वारो हूंदो आहे। कंहिंजे मसलक, कंहिंजे मज़हब, कंहिंजे दीन धर्म खे कोन ॾिसंदो आहे। त उहा लाट अॼु ताईं ॿरंदी अचे। ऐं अलाह बख़्श साईं ऐं उन खां पोइ जेको हिन इफ़्तिताह करायो आहे कुझु त जिथे औलिया किराम सूफ़ियुनि जी कचारी थिए, सूफ़ियुनि जा ॿोल कलाम या उन्हनि जी शाइरी, उन्हनि जो फ़िकिर हले, उन जॻह ते अलाह साईं जी रहमत वसंदी आहे। बाक़ी रहियो मज़हब इस्लाम जी ॻाल्हि, साईं सवेर ॻाल्हि कई त अणपढ़ियो आहे, अलाह बख़्श हक़ीक़त मां बि पर तारीख़ रही आहे त जेके अणपढ़िया असांजा मुफ़क्किर थी गुज़रिया आहिनि, जेको ज़ाहिरी इल्मु हासिलु न करे सघिया आहिनि, पर उन्हनि जे फ़िकिर ते यूनिवर्सिटियूं क़ाइमु थी वियूं आहिनि। यानी उन्हनि जे फ़िकिर ते यूनिवर्सिटियूं क़ाइमु थियूं आहिनि। उहे ज़ाहिर में पाण त अणपढ़िया हुया, पर उन्हनि जो फ़िकिर, उन्हनि जा मुशाहिदा तजुर्बा एॾा त वसी रहिया आहिनि। लतीफ़ साईं जे बारे में फरमाइनि था त हू एतिरा पढ़ियल कोन आहे, पर लतीफ़ अॼु पूरी दुनिया में बाफ़िकिर हिकिड़ो मञियो थो वञे। त हिन माण्हू जूं काविशूं आहिनि, ॾाढियूं महिनतूं आहिनि, शाद हूंदा, वसंदा रहंदा। ऐं अलाह साईं अलाह बख़्श खे ऐं ख़राबु न आहे, उनखे इस्तेमालु कीअं थो कजे, उनखे अपनाइजे कीअं थो। ग़लति पासे ॾे इस्तेमालु करण सां पोइ माण्हू दौलत बि ख़राबु थी वेंदी आहे, पाण बि ख़राबु थींदो आहे। पर बहितर पासे ॾे उनखे इस्तेमालु कजे। असांजो हिकिड़ो बैत आहे त माया को जी कीन कीन को जो पाण थिए। माया को जी न आहे, ख़राबु न आहे, दौलत ख़राबु न आहे। माया को जी कीन कीन को जो पाण थिए। माया तीरथ तकिया ऐं काबे हजनीए। माया रंग रचाया मांझी मर्दनि ते आ भली भलनि लइ बुछड़नि लइ आ बुछड़ी। त असांजो जहिड़ो हाल जेके ॿ टे ॿोल साईं जो इसरार तव्हां महबूब सभु साम्हूं आया आहियो, मुंहिंजा कलाम काफ़ियूं सभु तव्हांजा ॿुधल आहिनि, तव्हां मूंखे घुरायो था। यकीन पायो त ॾॾ थी ॾान घुरे तूं छॾ विॼा विञाए।
सपड़ रात संभाया ताज़ी तोलाए जो ॼाणे न ॻाए ते ॿेले धणी बाज कई। त राग वाग जी